नाज़रीन, बोदर फार्म वेझो तालके सामारो जा केतिराई ॻोठ अञा ताईं बरसाती पाणी हेठि आयल आहिनि, जिन्हें ते बरसात मुतासिरनि वाहड़ जी अपील कई आहे। उन्हीं हवाले से ॾिसूं था जानिब दलवाणी की रिपोर्ट। बोदर फार्म वेझो यूसी सतड़ियों जा केतिराई ॻोठ हिन महिल ताईं बरसाती पाणी हेठि आहिनि। तालका समारोह जे दे 12 हीरल, 13 हीरल, 14 हीरल, 15 हीरल ऐं 28 हीरल जे ॻोठ ईदल नुकरेज, हाजी निमरो थेबो, बचल हाले पोटो, फ़कीर वली मोहम्मद मेहर, मोहम्मद हाशिम दर्स समेत ॿिया ॻोठ पाणी जे लपेट में आहिनि। बरसाती गंदो पाणी पीअण ऐं मच्छरनि जे आज़ार सबबि चौपाए माल में बि बीमारी लॻी वई आहे ऐं माल वॾे अंग में मरण लॻो आहे। हिकु हफ़्तो अॻु थींदड़ बरसात सबब सवें एकड़ ते पोखियल फुटी, मिर्च ऐं ॿियनि फसलनि खे बि शदीद नुक़सान रसियो आहे। ॻोठाणनि एहतिजाज कंदे दाईंदे ॿुधायो त तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां कंहिं बि हिन महिल ताईं सार न लधी आहे। बरसाती पाणी ऐं मच्छरनि जे आज़ार सबब सख़्त तकलीफ़नि ऐं ॾुखाइनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। गरीब हिते माण्हू रुली विया आहिनि। इन ग़रीबनि जे घरनि में पाणी बीठो आहे ऐं गवर्नमेंट खां रिक्वेस्ट थो कयां त हिन ग़रीबनि जी सार लहे ऐं असांखे रोड ॾिनो वञे। त चूंडियल नुमाइंदा चूंडियल नुमाइंदनि जेको आहे न उहे हूंदा आहिनि कामरेड, उहो बि असांखे हथु अॼुकल्ह कोन पिया अचनि। अलाए किथे रहनि था, वोट वठण जी टाइम इहो माण्हू अचनि था। हिते असीं हारी आहियूं ऐं असांजूं ॿनियूं ॿियूं ॿुॾी विया आहिनि, घर ॿुॾी विया आहिनि। पाणी इलाही बीठो आहे, को बि नुमाइंदो असां लाइ को न को रिलीफ ॾिनो आहे, न को पाणी लाइ कढण लाइ को तयारु कोन्हे। असांजी अपील इहो आहे जो असां मिसकिननि जी को सार लहे। ग़रीब आहियूं, ॿुॾा पिया आहियूं, पाणी में बीठा आहियूं। असां घरनि में पाणी पियो आहे, माल ॿियो टियो सभु परेशान आहे। असीं सभु परेशान आहियूं, असां ॿार बच्चा सभु परेशान आहे। असांजा घर ॿुॾा पिया आहिनि। 5 ॾींहं थिया आहिनि बरसाति वसी आहे, उन खां पोइ रस्तो न आहे, न कुझु कोन आहे। घर ॾिसो सभु ॿुॾा पिया आहिनि असांजा। इहा साईं सरदार सां अपील आहे त असांजो घरनि में पाणी बीठो आहे, जाम कढाई आहे। हितां घरनि खां सॼो पाणी बीठो आहे। हितां खां क्या सॼा हितां खां पाणी हाणे को हितां खां न को निकाल हितां को घटी ढण जी बि सॼो पाणी पीओ जाम ना आहे। रोड रस्तो न निकिरण जो हितां बि। साईं मुंहिंजी चाल चंदर आहे, ॿार बीमार आहे, चारे पासे पाणी आहे, कहिड़े पासे वञूं? 2 ॿार हथ में आहिनि, वञूं बि कहिड़े पासे वञूं? न गस आहे, न वञण जो न अचण जो। जुती लाहींदो पोइ वञूं था। असांजा ॿार वीचारा मच्छर बसर खाए था, पाणी वरी आयो आहे मथे। हाणे किथे वञूं? ग़रीब आहियां, किथे विया? न को मुसरियूं, न को ॿियूं, किथे वञूं? अदा असांजे ग़रीब जो कुझु न कुझु असांखे सहारो ॾे। ॿारड़ा मरे था वीचारा, नंढड़ा नंढड़ा के वेची कोन्हे निकिरनि जो, ॿार कोथे निकिरूं कोन था ॿार। इन ॻाल्हि जी आहे त तक जे चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतिज़ामिया खे घुर्जे त नोटिस वठी ॼाणायल ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल कराए मुतासिर ॻोठनि में इमदादी कार्रवाइयूं शुरू कयूं वञनि। कैमरामैन टीम सां गॾु जानिब दलवाणी, आवाज़ टेलीविज़न न्यूज़, बोदर फार्म।